औरतुनि वारे आलमी ॾींहं जे हवाले सां हैदराबाद में औरत आज़ादी मार्च रैली कढी वई। शहबाज बिल्डिंग फ्लाईओवर खां हैदराबाद प्रेस क्लब ताईं निकितल रैली जी अॻुवाणी प्रोफेसर इरफाना मल्लाह, प्रोफेसर अमर सिंधु, कामरेड आलिया थल्लो, हसीन मुसरत करे रहियूं हुयूं। औरत आज़ादी मार्च में शरीक औरतुनि, ॿारनि, तोड़े सियासी ऐं समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाननि पिणु शिरकत कई। रैली में शामिल औरतुनि बराबरी, सरासरी, असीं घुरूं था, हिक जेतिरी जा ज़ोरदार नारा हयां। रैली जॾहिं हैदराबाद प्रेस क्लब पहुती त उते ठाहियल स्टेज ते मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आयल मासूम ॿारनि, नंढी उमिरि जे शादी, समाज में औरतुनि सां रोडनि रस्तनि ते थींदड़ मर्दाननि रवैयनि जे हवाले सां टेबलोज पेश कया विया। उन मौक़े ते औरत अॻुवाननि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध में बहिराड़ियुनि सां तालुक़ रखंदड़ औरतुनि खे सुजाॻी ॾियारण लाइ हिन क़िस्म जूं रैलियूं निकिरणु घुरिजनि त जीअं समाज में घुमंदड़ बगड़ नुमा सोच रखंदड़नि खे मुंहुं ॾेई सघिजे। असां कॾहिं बि नथा सम्झूं त जेके असांजे ख़िलाफ़ु आहिनि। हर मुआशिरे में रुजत परस्त क़ुवतूं हूंदियूं आहिनि जेका जॾहिं बि तरक़ी पसंद ऐं मुआशिरे जे तरक़ीअ जी सोच हूंदी आहे उनजी रस्ता रोकंदा आहिनि। बुनियादी स्लोगन त असांजी रैली जो आहे सरासरी बराबरी, असीं घुरूं था तेरी आज़ाद फ़र्द जेतिरी। उन आज़ाद फ़र्द में इस्तेसाल ऐं अण बराबरी जी हर सूरत जेके असां पिदिरशाही था चऊं, जेके असां क़ौमी अण बराबरी था चऊं, जेके असां तबक़ाती अण बराबरी था चऊं। तव्हां हिन अॼु थिएटर में ॾिसो, कल्ह जेकी मोबिलाइज़ेशन रैलीअ में ॾिसो त जेको ॿारनि ते, औरनि ते ऐं नंढी उमिरि जे 16 सालनि खां नंढी उमिरि जे नौजवान छोकिरनि ते बि जेको जिन्सी तशदुद वधियो आहे, जेको घरू तशदुद वधियो आहे, जेकी अण बराबरी ऐं बर्बरियत जी सूरत पोएं अरसे में बुख बदहाली जी वधी आहे, उन में ई असां वटि जेकी बि वबा ईंदी आहे, जेको बि समाजी उथल पुथल थींदी आहे, जेको बि समाज मुआशी बहरान जो शिकार थींदो आहे, त सभ खां वधीक हेठियों तबिको ऐं हेठे तबिके मां बि हेठे परत जी औरत शिकार थींदी आहे या ॿार। 8 मार्च और दुनिया की तारीख में ये इंटरनेशनल दिन पूरी दुनिया में मनाया जाता है और आज का ये दिन हम शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के नाम डेडिकेट करते हैं। वैसे तो पाकिस्तान में क्या पूरी दुनिया में बड़ी बड़ी ख़वातीन ने बड़े बड़े कारनामे अंजाम दिए, मगर शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो वो वाहिद लीडर है जिसने जमहूरियत की खातिर, जिसने पाकिस्तान की आवाम की खातिर अपना सब कुछ कुर्बान कर दिया, अपना घर कुर्बान कर दिया, अपने बच्चे कुर्बान कर दिए। अॼु तव्हां पाण ॾिसी रहिया आहियो त सॼी सिंध मां औरतूं अॼु हैदराबाद में गॾु थियूं आहिनि। असां हिन ॾींहं खे भेटा बि ॾेई रहिया आहियूं। उन सां गॾोगॾु अॼु जी औरत ज़ुल्म ऐं तशदुद जे ख़िलाफ़ पाण आवाज़ बुलंद पई करे। तव्हां थिएटर ॾिठो त नंढड़ियूं ॿारड़ियूं उन्हनि में बि केतिरो शऊर आहे त हीउ जेको जबर जो, जेको नाइंसाफ़ीअ जो सिलसिलो हलियो आहे असां वटि कानून साज़ी जे बावजूदि हुकूमत, रियासत औरत खे उहो मुनासिब तहफ़ुज़ ॾियण में नाकाम आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध में औरतुनि जे हवाले सां ठहियल कानून ते अमल कराइण लाइ हुक्मरान संजीदा थियनि ऐं पंहिंजो किरदारु अदा कनि। कैमरामैन हसीब रिंद, शाहिद रिंद सां गॾु ज़फ़र हकड़ो, सिंध टीवी न्यूज़, हैदराबाद।